ये समझण में शायद असांखे साल लगी वेंदा। चवनि था हिकु मालिक जरूरी आ, पर हिकु ही मालिक जरूरी आ। चओ राम। ईअं न भाई गंगा किनारे गंगादास ऐं जमुना किनारे जमुनादास बणिजी वियासीं, ईअं न। हा, सभई संत पूजनीय आहिनि, सभई संत प्रभु जा प्यारा आहिनि, पर जीवन में हिकिड़ो मालिक जरूरी आ। चओ राम। ॾाढी सुंदर समझाइश जे लाइ संत हिकिड़ी घटना ॿुधाईंदा आहिनि कि हिकु बार हिकिड़ो वीचारो चरवाहो हुयो जेको गायूं चराईंदो हुयो। हुनजी खूब गायूं हुयूं, खूब हुन वटि गायूं। रोज सुबुह जो वेंदो, शाम जो वापसि ईंदो त गायुनि खे बढ़िया बाग में छॾे छॾींदो, पोइ गऊ चारण थी वेंदो बढ़िया, वरी वापसि राति जो शाम जो वठी ईंदो पंहिंजे घर। पोइ जेको उनजो बाड़ो हूंदो हुयो उन में ॿधी छॾींदो। रोज जो क्रम हलियो। हिकु बार जी ॻाल्हि, हिकिड़ी गऊ माता, हिकिड़ी गांइ, उहो ॿिए रस्ते ते हली वई, भटकी वई थोरो। हिन जो ध्यानु बि न वियो, हे पंहिंजी मौज में हुयो। इन जो थोरो ध्यानु भटकी वियो त हे गांइ बि हेॾे होॾे हली वई हिकिड़ी। चओ हरे राम। हे ॿियनि गांयुनि खे वठी वापसि हली आयो, ऐं जेकी गांइ हेॾे होॾे थी वई उनजे पोइतों उहो जंगल में हली वई। हाणे जंगल में भैया जंगल जो राजा रहंदो केरु? केरु भाई? शेर। जंगल जो राजा शेर, हुनजी नज़र गांइ ते पई, उहो हुनजे पोइतों डुकियो। गऊ माता अॻिते अॻिते, शेर पोइते। ॾाढी भागा दौड़ी हली, ॾाढी भागा दौड़ी। आख़िर गऊ माता हिकिड़ी छलांग लॻाई त साम्हूं दलदल हुई, कीचड़ हुई, उन में वञी उन छलांग लॻाई। गऊ माता दलदल में फासी पई। उनखे ॾिसी ॾिसी शेर लालच में भई मूंखे शिकार मिली वियो आहे, उन बि खणी टपो ॾिनो, उन बि छलांग लॻाई, उहो बि उन दलदल में फासी पियो। हाणे आसे पासे आहिनि पर दलदल में ॿई फाथल आहिनि। चओ हरे राम। समझ में अचेव थी भाई घटना? गऊ माता भी उन ही दलदल में आ, शेर भी उते ही आ, पर फाथल आहिनि ॿई। हो शेर भी अॻिते नथो वधी सघे कि मां वञी शिकार कयां। ऐं गऊ माता जी जॾहिं उन हालत ॾिठी त हो गांइ मुस्कुराइण लॻी। चओ हरे राम। ये समझाइश जे लाइ न, असांखे सम्झ में अचे ॻाल्हि, इन जे लाइ संतनि इहो दृष्टांत बणायो ऐं असांखे सम्झायो कि गांइ खिलण लॻी, वो गदगद थे, वो खुश थे। तॾहिं शेर पुछियो, भाई मां बि हिन दलदल में फाथल आहियां, तू बि हिते फाथल आ, तोखे भउ कोन्हे मूं मां कि बस हाणे थोड़ी देर में ॾिस मां तोखे कीअं पंहिंजो शिकार बणायां तो, भोजन तो ठाहियां। गऊ माता बि चए, अरे बस कर बस कर, मांखे कोई परवाह कोन्हे, छो जो असां ॿई हिली न सघंदासीं, तू बि न मां बि न। चई पोइ तोखे खिल छाजी थी अचे, तूं बेफिक्र कीअं आहे? तॾहिं हुन ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। चयो मूंखे ख़बर आ, मां बेफिक्र इन लाइ आहियां छो जो मुंहिंजो हिकिड़ो मालिक आहे। चओ हरे राम। मतलब कि तुंहिंजो कोई मालिक आहे? शेर चई मां पाण मालिक आहियां, मुंहिंजो वरी केरु मालिक थींदो? मां पाण जंगल जो राजा आहियां, मुंहिंजो कोई मालिक थी सघंदो? चई बस तॾहिं तोखे चिंता आहे, पर मुंहिंजो मालिक वेठो आहे। मतलब चई उहो सुबुह खां शाम ताणी मूंखे गऊ चारण कराईंदो आहे। हाणे जेॾी महिल घर पहुचंदो ॾिसंदो भाई हिकिड़ी गांइ लापता आहे, न मिली आहे, त ॻोल्हंदे ॻोल्हंदे उहो पहुची वेंदो ऐं मूंखे ॿाहिरि कढी वठंदो। चओ हरे राम। पर तोखे कढण कोई थोड़ी ईंदो। ऐं वाकई ईअं ई थियो। और जेको वीचारो रोज चरवाहो वेंदो हुयो, उन ॾिठो कि मुंहिंजी हिकिड़ी गांइ गायब आहे, उहो ॻोल्हंदे ॻोल्हंदे उते ई पहुतो। दलदल में ॾिठो त हिकिड़े पासे मुंहिंजी गांइ, हिकु पासे शेर बि आहे। उन तुरंत व्यवस्था कई ऐं गांइ खे कढाए वरितो। चओ हरे राम। हे संसार भी त दलदल आ, असां भी त फाथल आहियूं भाई। चओ हरे राम। जेको पंहिंजो पाण खे ई तो मालिक सम्झे, उहो त फाथल ई हूंदो पोइ। ऐं जंहिंजो कोई मालिक आहे, जंहिंजे जीवन में संत सतगुरु ऐं भगवान जो भरोसो आ, त बस भैया उहो चिंता न करे। भले इन ही संसार में उहो भी आ, पर उनखे कढण जे लाइ प्रभु पाण ईंदा, उनखे कढण जे लाइ सतगुरु पाण ईंदा आहिनि ऐं उनखे दलदल मां कढी वठंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। बस असांखे उन्हनि जा ॾिनल जेके वचन आहिनि उहे यादि रखणा आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि भैया संतनि खे केवल प्रणाम ई न कजे, तन सां न मन सां झुकजे उन्हनि जे साम्हूं, जीवन अर्पण कजे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।